धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है, और इसलिए मैं इस तारीखी लियाकत बाग में आई हूँ। ढूंढोगे अगर मुल्कों मिलने के नहीं नायाब हम, मिलने के नहीं नायाब हम, मिलने के नहीं नायाब हम। इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जे विछोड़े खे 15 साल विहामी विया आहिनि। संदसि खून सां अञा ताईं इंसाफ़ न थी सघियो आहे। ॿ भेरा मुल्क जी वज़ीर आज़म रहंदड़ बेनज़ीर भुट्टो खे 27 डिसंबर 2007 ते रावलपिंडी में क़त्ल कयो वियो। बेनज़ीर भुट्टो जी कहाणी नंढड़े इलाइक़ूं ॾुख ॾिठासीं वारी वाईअ जे अमली तफ़सीर बणियल रही। संदसि वालिद ऐं मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाहीअ चाढ़ियो वियो। खेसि जलावतनी भोगणी पई। संदसि ॿिनि भाइरनि शाहनवाज़ ऐं मीर मुर्तज़ा भुट्टो खे क़त्ल कयो वियो। बेनज़ीर भुट्टो खे बदतरीन नामरियतनि जे जबर जो मुंहुं ॾिसणो पियो, पर हूअ कॾहिं बि जमहूरियत जी बहालीअ वारी जिदोजहद जे दग तां वापसि न मोटी। ये गरीबों का रास्ता है, ये मजलूमों का रास्ता है, ये मेरा रास्ता है, ये आपका रास्ता है। इस रास्ते पर जारी रहेंगे जब तक आवाम की फतह हो। जो भी डिक्टेटर आए, अयूब आए, सिया आए, याया आए, मुशर्रफ आए, महंगाई महंगाई महंगाई, बेरोजगारी बेरोजगारी बेरोजगारी। हम जेलों से नहीं डरते हैं, हम सजाओं से नहीं डरते हैं। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमारी इज्जत है, पाकिस्तान पीपल्स पार्टी हमारी पहचान है। हमने अब आपको नहीं छोड़े और आपने भी हमें नहीं छोड़ा। 21 जून 1953 ते कराची में जन्म वठंदड़ बेनज़ीर भुट्टो कॉन्वेंट ऑफ जीजस एंड मैरी ग्रामर स्कूल कराची में शुरुआती तालीम हासिल करण बाद हार्वर्ड ऐं ऑक्सफोर्ड में पॉलिटिकल साइंस ऐं ॿियनि बैन अक़वामी कानूननि बाबति आला तालीम हासिल कई। हालतनि जे जबर खेसि पंहिंजे शहीद वालिद जो सियासी जानशीन बणायो ऐं हुन जमहूरियत लाइ लाज़वाल जाखोड़ ज़रिए पाण खे इन जो अहल बि साबित कयो। आमिर जनरल ज़ियाउल हक़ मुल्क ते मार्शल लॉ मढ़ियो त बेनज़ीर भुट्टो परॾे में रही करे जमहूरियत लाइ जिदोजहद कंदी रही। अप्रैल 1986 में पाकिस्तान वापसि आई त अवाम संदसि तारीख़ी इस्तक़बाल कयो। I wanted to fight for democracy against the military dictatorship imposed upon this country. I wanted to fight for the restoration of the constitution, for the rule of law, for the emancipation of the people of Pakistan. 1968 जी चूंडनि में पीपल्स पार्टी जी कामयाबीअ बाद बेनज़ीर भुट्टो इस्लामी दुनिया जी पहिरीं चूंडियल औरत वज़ीर आज़म जो एज़ाज़ माणियो। 18 महीननि खां पोइ संदसि हुकूमत ख़तमु कई वई। नवंबर 1993 में बेनज़ीर भुट्टो ॿियो भेरो मुल्क जी वज़ीर आज़म चूंडिजी वई, पर 1996 में संदसि पार्टीअ जे नामज़द कयल सदर ई संदसि हुकूमत जो ख़ात्मो आंदो। सियासी मुखालिफ़नि जी इंतकामी कार्रवाइयुनि सबबि बेनज़ीर भुट्टो खे जला वतनी इख्तियार करणी पई। 2007 में शहीद बेनज़ीर भुट्टो वतन वापसीअ जो ऐलान कयो ऐं हयातीअ खे ख़तरनि बावजूदि 18 अक्टूबर 2007 ते हूअ कराची पहुती, जिते आजियाणे वारे संदसि जलसे ते बम हमलनि में 100 माण्हू मारिजी विया ऐं ज़ख़्मी थी पिया। शहीद बेनज़ीर भुट्टो मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में जलसा करे आमिर परवेज़ मुशर्रफ जी हुकूमत खे अवामी ख़्वाहिशनि जो आईनो ॾेखारियो। खेसि बार बार संदसि हयातीअ खे लाहक ख़तरनि खां आगाह कयो वियो, पर हूअ पाण खे अवाम खां परे न रखी सघी। 27 डिसंबर 2007 ते रावलपिंडीअ जे लियाकत बाग में जलसे बाद वापसी ते अवाम जी महबूब अॻुवाण जे मथां दहशतगर्द हमलो कयो वियो, जंहिंमें हूअ शहीद थी वई। शहीद बेनज़ीर जो मण गड़ी खुदा बख़्श में संदसि वालिद ऐं भाइरनि जे पासे में दफ़नायो वियो। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल खे 15 साल गुज़रण बावजूदि अञा ताईं संदसि खून सां इंसाफ़ न थी सघियो आहे ऐं संदसि कातिल वाक़ा न थी सघिया आहिनि। ये धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है, और इसलिए मैं इस तारीखी लियाकत बाग में आई हूँ।